नासिम कोरंगी भरिसां चकरा ॻोठ इंतज़ामी नाअहली सबब गंदगी जे वछड़ी वियो आहे, जे ख़िलाफ़ रहवासियुनि सरापा एहतजाज पिणियल आहिनि। तफ़सील निज़ाम भुट्टो जी हिन रिपोर्ट में। जी हिन वक़्तु असां मौजूद आहियूं कोरंगी ज़िले जे सिंधी आबादी चकरा ॻोठ में, जितां जा रहवासी बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। हिन वक़्तु असां हुते मौजूद आहियूं। अचो त हुननि खां पुछूं त हुननि जो हिन बारे में छा चवणु आहे। असांजो मसलो सेवरेज जो आहे। असांजा नंढा नंढा ॿार गलियुनि मां निकिरी नथा सघनि, न असां पाण मायूं नथा निकिरी सघूं। ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे असांखे कुझु बि थी सघे, न असांजे अंदरि ताईं गाॾियूं पहुची थियूं सघनि। तव्हां अचे अंदरि विज़िट कयो, असांजी हालत ॾिसो त छा आहे। हिते त माण्हू ॼण सुता पिया आहिनि। असां कंहिंखे वेंदा हुयूं, कंहिंखे लखी रुपया असां घरनि ते लॻाया आहिनि। हिकिड़ो ग़रीब माण्हू पेट खाईंदो या रोज़ाना जमादारनि खां घटि पियो खोलाईंदो, इहो ज़ुल्म असां ते केसि ताईं हूंदो। ही चकरा ॻोठ डिस्ट्रिक्ट कोरंगी में जेका पाकिस्तान खां अॻु जी हिते आबाद आहे, पाकिस्तान जे अॻु जे नक्श में मौजूद आहे, मगर अॼु ताईं असां बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहियूं। इंतज़ामिया असां कंहिं बि तरह सां कोऑपरेट करण जे लाइ तयारु न आहे, सिवाय आसरनि जे, सिवाय दुलाबनि जे। असां जेको मसइलो सेवरेज जो जेको आहे, इनखे महिरबानी करे असां अपील था कयूं त इनखे हल करे असांजी हालतुनि ते रहम कयो वञे। असांजा ॿार बच्चा न स्कूल वञी सघनि था, न बड़ी आहे, न बीमारी आहे, न एम्बुलेंस थी अचे, न रिस्को थो अचे। लेडीज़ पोरो पको जेको अचे थो मेन में गटर में असांजी इहा ज़ोरदार अपील आहे वसवारनि खे असांजी माली मदद कई वञे, असांखे सेवियर लाइन ॾेई वञे, असांखे सीसी ब्लॉक ॾिए। असां मस्जिद में नमाज़ नथा पढ़ी सघूं। असां जेको आहे चवंदा आहिनि त ॿार असांजा जेके आहिनि स्कूल कोन था वञी सघनि। उन सां गॾोगॾु असांजा मरीज़ आहिनि त उहे मरीज़ जेके आहिनि से इस्पतालुनि में कोन था पहुची सघनि। हीउ जेको आहे हिन हेड़ी सारे छा चवंदा आहिनि त सिस्टम में असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे, कहिड़ी ज़्यादती आहे। असां जेको इंतज़ामिया सां भरपूर अपील कयूं था ऐं पंहिंजो मुतालबो रखूं था त असांजो जेको आहे चवंदा आहिनि त फिल फौरी बुनियादनि ते असांजा मसइला हल कयूं, न त असां जेको आहे चवंदा आहिनि त धरणो ॾेई हे रोड ऐं कोरंगी रोड ब्लॉक कंदासीं। असल में ही चकरा ॻोठ मेमण मालो आहे, जेको ॾिसो था मेमण मालो आहे। असांजे जानी मेमण साहिबु असांजो ज़िलई उहिदेदार आहे, उन जो आहे, उन बि कोशिशूं कयूं आहिनि ऐं इंशाल्लाह असां हिनखे सुभाणे जावेद साहब शेख साहब वाइदो कयो, मां वाइदो कयो, इंशाल्लाह सुभाणे हल कराईंदासीं। जी चकरा ॻोठ जे मेमण मोहल्ले जे रहवासियुनि जो तव्हां एहतजाज ॾिठो ऐं उन्हनि खे ॿुधो। हुननि जो चवणु आहे त मेमण मोहल्ले जे गेटुनि जी जेको सेवरेज लाइन आहे उहा 4-5 सालनि खां मुकमल तौर ते तबाह थियल आहे। कैमरामैन अवे सां गॾु निज़ामुद्दीन भुट्टो, धरती टीवी न्यूज़, कोरंगी, कराची।